अस्सलाम वालेकुम नाज़रीन, केटी न्यूज़ में भली कार मां यहाँ काजी राबेल ऐं मां आहियां सबाबड़ो। हेडलाइंस अवां ॾिठी बुलेटिन में अवां खे आम ख़बरूं मीरपुर साकरो खां त मीरपुर साकरो वेझो बाहि लॻण सबबि ॿिनि पुरियतनि जा घर सड़ी रख थी विया आहिनि। अपडेट कयूं पिया मीरपुर साकरो मां, जिते ॿुहारा भरिसां बाहि लॻण सबबि पोरेत अली मोहम्मद ख़ासकेली ऐं गुल हसन जा घर सड़ी रख थी विया। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। अवां खे अपडेट कयूं त मीरपुर साकरो वेझो बाहि लॻण सबबि ॿिनि पुरियतनि जा घर सड़ी रख थी विया आहिनि। ॿुहारा भरिसां बाहि लॻण सबबि पुरियत अली मोहम्मद ख़ासकेली ऐं गुल हसन ख़ासकेली जा घर सड़ी रख थी विया आहिनि। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। अवां खे अपडेट कयूं मीरपुर साकरो खां त मीरपुर साकरो वेझो बाहि लॻण सबबि ॿिनि पुरियतनि जा घर सड़ी रख थी विया आहिनि। ॿुहारा भरिसां बाहि लॻण सबबि पुरियत अली मोहम्मद ख़ासकेली ऐं गुल हसन ख़ासकेली जा घर सड़ी रख थी विया आहिनि। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। मीरपुर साकरो वेझो बाहि लॻण सबबि ॿिनि पोरियतनि जा घर सड़ी रख थी विया। मुतासिर खुलियल आसमान हेठि ॿियार मददगार वेठल आहिनि। अपडेट कयूं पिया अवां खे बाहि लॻण सबबि पोरेत अली मोहम्मद ऐं गुल हसन जा घर सड़ी रख थी विया। ख़बर अवां खे ॾियूं मीरपुर साकरो खां त मीरपुर साकरो वेझो बाहि लॻण सबबि ॿिनि पुरियतनि जा घर सड़ी रख थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर एजाज़ अहमद। जी एजाज़ अहमद, अपडेट कजो। जी सबा बिल्कुल ॿुहारा लग बाईपास भरिसां ॿिनि पोरियतनि जे घर खे बाहि वकोड़े वई आहे। चुल्ह जे चुणग मां बाहि लॻण सबबि पोरियत जो घर सड़ी रख थी विया आहिनि ऐं पोरियत अली मोहम्मद ख़ासकेली ऐं गुल मोहम्मद ख़ासकेली जे घर समूरो सड़ी वियो आहे। घरनि में बीठल मोटरसाइकिल, रखियल नियाणी जो ॾाज, कपिड़ा, पैसा, हंध बिस्तरा, समूरो सामान सड़ी वियो आहे। फायर ब्रिगेड न पहुची सघी। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण बाहि ते ज़ाब्तो आंदो आहे। पोरियत हिन वक़्तु सर्दीअ वारे मौसम में खुले आसमान हेठि वेठल आहिनि। पोरियतनि ज़िले इंतिज़ामिया तोड़े वसण वारनि खां मदद जी अपील कई आहे। जी एजाज़ अहमद, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी। अवां खे ॿुधायूं पिया बाहि लॻण जो वाक़ियो पेश आयो आहे। ॿिनि पोरियतनि जा घर सड़ी रख थी विया। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। अवां खे आम ख़बर ॾियूं मीरपुर साकरो खां त बाहि लॻण सबबि ॿिनि पुरियतनि जा घर सड़ी रख थी विया आहिनि। मीरपुर साकरो मां अवां खे ॿुधायूं पिया बाहि लॻण जो वाक़ियो पेश आयो आहे। ॿिनि पोरियतनि जा घर सड़ी रख थी विया आहिनि। मुतासिर